नसीराबाद में असिस्टेंट कमिश्नर बशारत माहूटो ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ समाजी कारकुन आसिफ काठियो के गिरफ़्तार किया वियो आहे। समाजी वर्कर की गिरफ़्तारी ख़िलाफ़ केतिराई शहरी थाने ते गॾु थी विया। ॿ ॾींहं अॻु सुजाग शहरी इत्तेहाद जे अॻवान आसिफ काठियो असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद बशारत माहूटो ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ वापारियनि ऐं दुकानदारनि पारां कयल एहतजाज की अॻवानी कई हुई। आसिफ काठियो के अॼु संदसि दुकान तां गिरफ़्तार किया वियो आहे। गिरफ़्तार समाजी वर्कर आसिफ काठियो मंसूर सुमरो जावेद गनवास ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असिस्टेंट कमिश्नर आवाम जो नौकर आहे, पर हो पंहिंजे उहिदे जो नाजाइज़ इस्तेमालु कंदे नसीराबाद शहर के पंहिंजो फतेह थियल इलाइक़ो सम्झी रहियो आहे। हुननि चयो त असिस्टेंट कमिश्नर भले पूरे शहर के गिरफ़्तार कराए, पर हुन जा आवाम दुश्मन फ़ैसिला क़बूल न कया वेंदा। संदसि ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी तहरीक शुरू करे अदालत सां राब्तो कयो वेंदो। हुननि मुतालबो कयो त गिरफ़्तार समाजी वर्कर आसिफ काठियो के बिना देर आज़ाद कयो वञे ऐं अवाम आज़ाद असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद बशारत माहूटो के बरतरफ़ करे संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।